जो फैसलो मुकम्मल रिकॉर्ड तलब ॿुधणी अणॼातल मुदे ताईं मुलतवी ईंदड़ ॿुधणीअ ते बि पीटीआई बानी खां वीडियो लिंक ते बयान वठण जी हिदायत। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी सां रिमार्क्स ॾींदे चयो आहे त ऑर्डिनेंस आणणा आहिनि त पोइ पार्लियामेंट खे बंदि कयो वञे। ऑर्डिनेंस ज़रिए हिकु शख़्स जी मर्ज़ी समूरी क़ौम ते मड़ी वेंदी आहे। छा सदर के ऑर्डिनेंस सां गॾु तफ़सीली सबब लिखणु घुर्जे। कानून दुरुस्त नाहे त कालअदम करार ॾिनो वञे। जेकॾहिं कानूननि खे अहिड़े नमूने मुअतल कयो वेंदो त मुल्क कीअं तरक़ी कंदो। तव्हांखे कानून पसंदि नाहे त समूरो केस ॿुधणी कालअदम करार ॾिनो वञे। जेकॾहिं सुप्रीम कोर्ट कस्टम एक्ट कालअदम करार ॾे त छा हुकूमत अपील नथी करे सघे। जस्टिस अज़हर बिनल्लाह जो चवणु आहे त पार्लियामेंट खे मज़बूत करणु सियासतदाननि जो ई कमु आहे। करप्शन ख़िलाफ़ मज़बूत पार्लियामेंट, आज़ाद अदलिया, बहादुर लीडर हुअणु ज़रूरी आहे। पटकनि खे फुटबॉल बणाइण जो चई छा प्रॉक्सिस ज़रिए खेनि धमकायो पियो वञे। ईअं चवंदड़ हक़ीक़त में पाण वाइखा थी रहिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त विगोड़ियुनि आज़ाद कश्मीर में भञ ड्राह ऐं इंसानी जानियूं ज़ाया करण जी कोशिश कई। आज़ाद कश्मीर लाइ 23 अरब रुपयनि जो पैकेज मंज़ूर कयो आहे। वालर कश्मीर जे अवाम जी इख़लाक़ी सियासी सफ़ारती हिमायत जारी रखी वेंदी। दुनिया जे हर फोरम ते कश्मीरी अवाम लाइ आवाज़ उथारियो वेंदो। हुकूमत सस्ती बिजली लाइ क़दम खणी रही आहे। ॻाल्हियूं न पर अमल जो वक़्तु अची वियो आहे। कर्ज़नि मां छुटकारे लाइ रत ऐं पघर वाहिणो पवंदो। सदर आसिफ अली ज़रदारी सां केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी जी मुलाक़ात। केपी जे गवर्नर जो उहिदो संभालण ते फैसल करीम कुंडी खे वाधायूं। गवर्नर केपी खे अवामी मफ़ादनि लाइ कमु करण जी हिदायत। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त अमन सूरतहाल सूबनि खे पाण कंट्रोल करणी पवंदी आहे। आज़ाद कश्मीर हुकूमत खे 23 अरब रुपया मुंतक़िल कया विया आहिनि। वक़्त ते रिलीफ मिलण ते आज़ाद कश्मीर जे माण्हुनि खे ख़ुशी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां ओवर बिलिंग ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। वापारी कंहिं बि मुल्क में सीड़पकारी करे सघे थो। संदसि घरवारी जूं लंडन में मिल्कियतूं आहिनि। जेकॾहिं कंहिं गैर कानूनी नमूने मिल्कियत ख़रीद कई आहे त जांच कई वञे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण तरफ़ां पीटीआई बानी जी गिरफ़्तारी खां जेल ताईं जी कार्रवाई। मास्टर प्लान करार। संदसि चवणु आहे त पीटीआई बानी लाउंज थियण खां वठी अञा ताईं लाडलो आहे। संदसि गिरफ़्तारी खां वठी हिन वक़्त ताईं मास्टर प्लान ते अमल कयो पियो वञे। अॻूणे वज़ीर आज़म जी सोच नंढी सोच वारी डिक्टेटर जहिड़ी आहे। नंढी सोच जी शुरूआत क़यादत खां ई थींदी आहे। केपी जे गवर्नर जी दाख़िला ते पाबंदी लॻाइण ते हुकूमत खे माफ़ी वठणु घुर्जे। सिंध सरकार अमन अमान वारे मामले ते संजीदा आहे। कराची शहर मां स्ट्रीट क्राइम जो ख़ात्मो कयो वियो आहे। मंशियात ख़िलाफ़ कार्रवाई वधीक तेज़ कई वेंदी। पीपीए जी सिंध हुकूमत रही त सिंध मां मंशियात जो ख़ात्मो आंदो वेंदो। सैदपुर जी औरत पुलिस एहलकार तरफ़ां हिसाइण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट सखर बेंच में पिटीशन दाख़िल। अदालत दरख़्वास्त ॿुधण जोगी करार ॾींदे घरू सेक्रेटरी आईजी डीआईजी सखर एसएसपी सखर खे तलब करे वरितो। इल्ज़ाम हेठि आयल पुलिस एहलकारनि खां बि 5 जून ते वज़ाहत तलब। महक बोज़दार जो मौक़िफ़ आहे त एसएसपी ख़ैरपुर जा एहलकार खेसि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिसाए रहिया आहिनि। मुलाक़ात करण खां इनकार करण ते खेसि 3 महीननि दौरान केतिरा ई भेरा बदिली कयो वियो आहे। ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां क़ौमी हॉकी टीम जे रांदीगरनि ॾे मान में अजाणो। संदसि चवणु आहे त खेसि पक आहे त हॉकी जी रांदि हिकु दफ़ो ॿीहर उरूज हासिल कंदे क़ौम शाहिद आहे त हॉकी टीम खे शिकस्त न मिली आहे पर कामयाबी मिली आहे।